नादरीन ख़बर शामिल कंदा हलूं घोटकी मां। घोटकी हिकु हफ़्तो अॻु गुम थियल नौजवान अख्तर उर्फ़ ॻोधो मंगणहार जो घोटकी बी सेक्शन थाणे जे हद मां इफ़्तिख़ार अली मंगणहार जे घर जे कमरे मां पूरियल लाश हथायो। होॾां मक़तूल इरीगेशन में पिणु मुलाज़िम हो। मक़तूल अख्तर अली इफ़्तिख़ार मंगणहार सां गॾु रहंदो हो, जेको शादीशुदा हो, जंहिंखे 3 पुटनि जी औलाद पिणु हुई, जेको गुज़िरियल 15 ॾींहंनि खां गुम हो। अहिड़ो इतला वारसनि पारां घोटकी ए सेशन पुलिस खे ॾिनो हो। मक़तूल जे अमड़ माई सरदार ऐं भाउ बरकत ॿुधायो त घोटकी ए सेक्शन थाणे जो SHO ख़ालिद मीमण असांजे नौजवान खे ॻोल्हण में का बि मदद नाहे कई ऐं असांखे अञा बि धमकाईंदो रहियो। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त करप्ट SHO असांजे हिकु बि न ॿुधी, जॾहिं त अॼु असांजे नौजवान जो इफ़्तिख़ार मंगणहार जे घर में पूरियल लाश मिलियो आहे। जंहिंखां पोइ घोटकी पुलिस मक़तूल जो लाश घोटकी जे तालका इस्पताल आंदो। लाश केतिरा ई कलाक इस्पताल जे मुर्दाखाने में पयल रहियो, मगर डॉक्टरनि जी टीम लाश खे पोस्टमार्टम करण लाइ न पहुती। होॾां मक़तूल जे भाउ सरदार जो चवणु हो त इफ़्तिख़ार मंगणहार घर छॾे फ़रार थी वियो। घोटकी पुलिस असांजी का बि मदद न कई। हुननि IG सिंध DIG सखर खां इंसाफ़ जी घुर कई आहे।